सूरत इखलास, 6 दफ़ा सूरत यासीन जो विर्दो, 11 तबारक जो विर्दो साईं जन के गुज़ारिश कंदासीं त हथड़ा खणो साईं डॉक्टर इंजीनियर ज़ुल्फ़िकार शहतो जी मग़फ़िरत लाइ दुआ करो साईं, दुआ करो साईं। अल्लाह आमीन। करीम रब असांजा सभिनी हदियनि तोहफ़नि ऐं कुल कलामनि जा सवाब कुरान पाक जा ख़तम शरीफ़, यासीन शरीफ़, तबार शरीफ़, दुरूद पाक, नगर न्याज़, ताम कलाम जेको कुझु इत्माम कयो सब इत्माम जो सवाब करीमन जे दरबार अक़दस में बख़्शण था क़बूल मक़बूल फरमा। पाण करीमन जी पूरी अहल अयाल ख़ानदान इमाम साहब पंतन पाक सैयदना मुर्शिदना शेख अब्दुल कादिर जीलानी जी दरबार में बख़्शण था क़बूल फरमा। हज़रत सी ताजुल फ़ुक़रा मुर्शिद मियां मीर मोहम्मद फ़कीर रहमतुल्लाह अलैहि जी हज़ूर बख़्शण था क़बूल फरमा। सभिनी कामिलन सालिहन सिद्दीक़न जे हथरां मरहूम मग़फ़ूर ज़ुल्फ़िकार अली जी रूह खे बख़्शण था क़बूल मक़बूल फरमा। उनजा वालिद वालिदैन अज़ीज़ अहबाब भाई जेके दुनिया में गुज़री आहे सनन जे सभिनी जे रूह खे बख़्शण था क़बूल फरमा। पाक कलाम जे सदक़े उनजा दर्जात बुलंद फरमा। जिन बि जमाए सगरी ज़िक्र इलाही ज़िक्र मुस्तफ़ा ॿुधो आहे कुल कलाम हदिया तोहफ़ा पढ़िया सब जमाए जे वालिदैन अज़ीज़ अहबाब सभिनी जे मुर्शिदीन जे रूहनि खे बख़्शण था क़बूल मक़बूल फरमा। मुझा करीम रब असांजा हिन वेड़े में हिन आस्थान खे आबाद वता फरमा। मुझा करीम रब असांजा उनजे पेरनि खे उनजे साहिबातनि खे उनजे भाइनि ऐं भाइटियुनि खे ख़ल्क़ ख़िदमत जी करण जी तौफ़ीक़ अता फरमा। करीम ज़िबे तुंहिंजो नाम बाजब ओड़ी मगा वरना थींदे हीअ थोरी सुपियो तूं शान पुगारो कहां मिड़ई मालूम सभु तूं जेकी मुंहिंजे जहान असीं तारीअ तॻी था तुंहिंजे लुत्फ़ जी लतीफ़ चए तो वटि कमी कान अदले शुतान आओ कज को फेरो फज़ल जो मारू मिट मलीर जा सभई परखियासीं सोखियो भाए सब को ओखियो मंझि तूं ही तूं मालिक मृगी मथा मुंह बुरून लाह जो बाज जो रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार सल्लल्लाहु तआला अला ख़ैर ख़ल्क़िही व नूर अर्शिही सय्यदना मुहम्मद व आलिहि व सहबिही ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद।